नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। मुख्तसि तक मटियारी में खबर दींदा हलूँ तो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन तरफा जनरल बॉडी जो हंगामी इजलास सॾायो वियो, जंहिंमें एसएसपी मटियारी ऐं मटियारी पुलिस तरफा सदर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन बादल गाहोटी ऐं संदुस खानदान ऐं मुझे जूनियर वकील कंहिं भी किस्म जो तहफ़ुज़ न ॾियण ते गिणती जो इज़हार कयो ऐं एसएसपी मटियारी के बाअसर वडेरे बचल शाह संदुस साथारीदारन के धुर करार ॾिनो वियो है। सदर बादल गाहोटे जो चवणु है तो मुझो कुछ माण्हू रोज़ पीछो कन पिया, मूंखे ऑफिस में मुख़्तलिफ़ थ्रेड मिलन पिया, मुझी जान के खतरो है। इन मौके ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मटियारी तोड़े हैदराबाद जे हाई कोर्ट जे वडे तादाद में वकील बिरादरी सख्त लफ्जन में मज़म्मत कंदे चयो है त वकील सां कंहिं भी किस्म मटियारी पुलिस सहकार न पई करे। एसएसपी मटियारी धुर बणियल है, कंहिं भी किस्म जी का भी तहफ़ुज़ लाइ दरख्वास्त तक न पई वती वञे। इन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध, आईजी सिंध समेत बाअसर ऑफिसरन के अपील कंदे चयो त फौरी तौर ते असां खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।